भाॼाई भाॼाई अधो नूरल माइन जे मामले में पंहिंजी ज़ाल खां सवाइ ॿिए कंहिं अख खणी ॾिसंदो बि न आहे। अदायो त तूं थो चवीं न, वाचूड़े जी ज़ाल वॾी ज़हर आहे। मुंहिंजे मुड़ुस जे मथां को रमल करे विझे त पोइ छो त मूंखे डपु आहे त हवा बहानो करे मुड़ुस जो हथ वठी नूरल खे पंहिंजे घर घुरायो आहे। भाॼाई तूं डपु न कर, अधो नूरल तोखे छॾे वञे ता करण सां वास्तो रखंदो कॾहिं बि न। तव्हां बहन खे अकुल खोड़ीअ में सिज लहे त उहो बि लही वञे। अरे असांजे अकुल ते मिसाल न ॾे। हाजाणी ज़ाल आ नूरल जी। नूरल पट को ॿधी हवा ऐं वाचूड़े जो फ़ैसिलो करण वियो आहे। छाजे लाइ? असां भाउरनि जी जॻह ॻोठ में इज़त आहे न, इन करे ॻोठ जा माण्हू सभु मसइला सभिनी भाउरनि खे ॿुधाईंदा आहिनि। ही 2 साल पहिरियां असांजे ॻोठ मां 3 खदड़ा खॼी आहे, तव्हांखे ख़बर आहे। पोइ छा थियो, हुननि जो फ़ैसिलो कंहिं कयो? सभिनी भाउरनि कयो। इहे सम्झो हिन ॻोठ जा सभई भाउर अधु वॾेरा थी विया आहियूं। शुक्र थियो जो अधु वॾेरा थिया आहियो। जो फुल वॾेरा थी वेंदा त पोइ ॻोठ वारनि जे लाइ भली कपा थी वञे, बाक़ी असां ज़ालनि जे लाइ जहिड़ा घोबा हुजो घोबा। 100 दफ़ा सच थी चवे अदी। हे मुंहिंजो मुड़ुस मुंहिंजे साम्हूं वेठो आहे न, चल न कावड़ चढ़ेसि। पोइ ॾिसो हिन जा कम मूंखे दसे दसे कुटका चाढ़ींदो आहे, मारींदो आहे। जेकर तव्हांखे ख़बर आहे त भाउरनि जी खोपड़ी फिरियल आहे त पोइ तव्हां ईअं छो थियूं कयो? इन तव्हांजे रोब ताब जे करे असां पासीरो थियण छॾे ॾिनो आहे। असां सुम्हण महिल बि सिधियूं थी पोइ सुम्हंदियूं आहियूं। मतां मुड़ुस कावड़ कनि। चङो, हाणे नूरल खे फोन कर। लागी तो हवा वटि लॾो लाए न वेह। माई अफ़ालनि जी चङी न आहे। हर वक़्तु मेकअप जा मण मूंथ ते थपियूं वेठी आहे। नूरल खे ॾे न पासो। हा यारनि पासो ॾेई अहिड़ो हणंदसि दासो, पोइ मुंहिंजे मुड़ुस जी पई जिग गणंदी। इहो लकी मां बि को कोन मुड़ंदो। अधो नूरल अहिड़ो न आहे। ॾिसो न, असां हिन घर में गॾु रहूं था। तव्हां कॾहिं धारी औरत जो ज़िक्र असांजे मथां ॿुधो आहे? ज़िक्र न आहे त असांखे बि फिक्र न आहे। बाक़ी हे जेको मसलो आहे न, इहो वाटूड़े जी ज़ाल जे करे थियो आहे। जेकॾहिं अधो नूरल उन्हनि जे घर न वञे हा त अहिड़ो को मसलो थिए हा? अहिड़ो चंपोण नस नारो नक वञी वाॾण न पवे। तूं बि अदा हरू भरू थो विणी। हाणे तूं नूरल खे फोन कर त घर अचे, किथे मुंहिंजे शक पक न थी वञे। हा कयास तो फोन, कयास तो बीज। वो हाजारी हो होई। हा हेॾे हाय। हा छा आहे दे ख़बर? वॾेरा फ़ैसिलो करे आहीं? ओ त ठीकु आहे, पर तुंहिंजो छो किनो लॻो पियो आहे? अञा मूं किनो न कयां। तूं वाचूड़े जे चए पे वञी उन जे फ़ैसिले में पियो आहीं। इहा माई हवा का चङी ज़ाल आहे छा? मूंखे ख़बर कोन्हे। जे मर्द खे ॾिसे थी वञी गिज वांगुरु झाटो थी आणेसि। इहो तुंहिंजो सच आहे। नूरल बनो सां कोन खाधो आहे, सभु सम्झां थो। अड़े मां तो हिकिड़ी हचा माई थी फाथो हा ज़ालिम। ॿीजी कीअं सोचींदुसि? तव्हां मर्द ज़ात ते एतबार नथो अचे, कुझु बि करे सघो था। मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, मां हाजाणी आहियां हाजाणी। होॾ ते चढ़ियसि न, तुंहिंजी इहा लोड लही वेंदी। हाणे घणीअ में न पोइ त भलो अथई, न त तुंहिंजा ऐं मुंहिंजा हिक ॿिए जे सुंदरनि में हथ पइजी वेंदा ऐं ॾाढो परे पवंदासीं गुरबती। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि कन खोले ॿुधी छॾ। जे ॿी माई जो ख़्यालु मन में आंदई न त मां बि हाजाणी वधीक पाण सम्झी थो। मां चवंदी थी मूं जहिड़े शरीफ़ माण्हू ते शक। हाणे बस कर बस, मूंखे सॼी ख़बर आहे। तो ते शक इन करे थी कयां त हवा जो कम ई इहो आहे, हर मर्द खे हिरकाईंदी आहे। हाणे मूं पाड़े मां ॿुधो आहे, हाजी लकुड़ जे नौकर शंभू कारे खे पंहिंजो माइट थी सॾाए। मुड़ुस जे मुंह ते दांगी मलण जूं तयारियूं पई थी करे। इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर मां वाचूड़े हवा खे सम्झाए आयो आहियां गुरबती। तूं कुझु बि कर, पर शम्मू कारो घर जो ख़र्च पियो थो हलाए। वाचूड़ो त बेरोज़गारी जे करे मजबूर आहे। इहो रनोटो आहे इहो। जेकॾहिं मर्दनि वारो अफ़ालो हुजे सां त घर में इहा गड़बड़ी कोन थिए सां। पर फ़िलहाल मां सॼे मसइले खे ठाहे वाचूड़े खे सम्झाए आयो आहियां। वाचूड़ो ॻोठ में छोला वोला बि खपाए ज़ाल जी पूरत कंदो, जंहिं लाइ हवा खे मूं राज़ी कयो आहे ऐं वाचूड़े बि मुंहिंजे फ़ैसिले खे मञियो आहे गुरबती। हाणे तूं वञ, हल वञी भाॼाई सां अंदरि कचहरी कर त असांखे बि को सुख जो साहु खणण ॾे। हलो न हलो मायूं बि असां ते कनि दब। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।